मुबारक था हाशिम खान, आखिर टेंडर पास करा। इहो त हिकु नमूनो आहे कुंवर खान। अञा त हाशिम खान हिन खां वॾा वॾा कम कराईंदो। हाशिम खान, मास्टर रज़ा इकबाल बयान ॾिनो आहे चांवरनि वारी फैक्ट्री में मन शॉप जो कारोबार हले पियो। छा पियो चवे सुराबर? हाशिम खान, इहा हक़ीक़त आहे। पर इहो त मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे त मां ज़िंदगी न मौत ॾींदो आहियां। दुनिया खे ख़बर आहे त मां चांवरनि जी फैक्ट्रीअ जो बिज़नेसमैन आहियां। त पोइ हाशिम खान इन मास्टर जे बारे छा पियो सोचे? जो घर सोचणो छा आहे सुराबर राजा। हो थाई हो इन माण्हू जे पुठियां छो पिया आहिनि बाबा? अरे ही त दी मास्टर रज़ा आहे, इन जे पोयां छो पिया आहिनि? तूं हिते बीह। बाबा त पोइ मां बि हलां थी। न दी, तूं हिते ई बीह, मां ॾिसी अचां थो मूंखे। ॿुधा त क़तल कंहिं कयो आहे? मां तव्हां सभिनी खां पुछी रहियो आहियां कि क़तल कंहिं कयो आहे? छो तव्हांजी ख़ामोशी हुन जी ताक़त थी सघे थी। दादा तूं ॿुधा ही क़तल कंहिं कयो आहे? सूबेदार साहब, मां गाह खणी पिया त हिते हुजूम जी ख़बर काई ख़बर न आहे। हाँ सूबेदार, इहो खून थींदे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। ख़बर आहे ज़मीन जो कमकार कीअं पियो हले? बाबला साईं कम सफ़ा भलो पियो हले। आया कमदार ॾिनो, आया ॾाढो कसम सां किनो। बस हाणे बस जेको पुछायूं उहो जवाब ॾे। गोदाम तां अन जी गाॾी भरिजी वई आहे न उते ई अन पियो आहे? भोतार अन सेठनि ताणी पुॼी वियो। ठीकु आहे हाणे पोतारे पासे हा बाबा ॿियो ख़बर आहे कीअं अचणु थियो आहे? भोतार साईं मां मिस्किनी ग़रीबा में ॻोल्हे सभु कुझु तबाह थी आहे। हा पोइ ठीकु आहे, मां छा कयां? भोतार मुंहिंजी मदद कयो, कुझु मुंहिंजे खाइण लाइ कुझु कोन्हे। अरे हेॾे मूं तव्हांजो को ठीको खयो आहे छा जेको तो घरऊं कावड़िजे सिधो वॾेरे वटि? अरे हेॾे असां ही सभु कुझु पंहिंजे लाइ ठाहियो आहे, को राज जो ठीको कोन्हे खयो आहे। अरे ड्राहे पेर त कई हिन कमदार खे बछ हाणे हिन समता हल नहीं कर चने सर सां जंहिंजो अवेर उन जे ज़िंदगीअ जो न आहे ख़ैर। अक्सर अॼोकी मीटिंग जो जेको मक़सदु आहे क्राइम ऐं जुर्म जे ख़िलाफ़ आहे। छो जो क्राइम ॾींहों ॾींहुं वधे पियो। क्राइम कंदड़ जेके बि वारे आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ थोरी कार्रवाई कई वेंदी
इन जे लाइ तव्हांखे पंहिंजो भरपूर किरदारु निभाइणो पवंदो। जेको मूं चयो उन जो अमल अॼु ई कयो वेंदो। दाम दादा बताए का दर फिर होगी ओड़ा ये साला बना कोन भगा रहा जो बने दिक्रिया को आज ये कोई खाना तो तुम का हंडा तो मल रहा है खबर ही नहीं पड़ती तो अल्लाह करे तू सन्यार जानना है तो हमरा साजो पर हुलियो मट करे आवा हणा दे बूट बोले बदली करे कसम नानी जो बाबा मां थोड़ो घर जो कम कया कोई कचहरी कयूं। ठीक है पुत्र तो कम कार करे तो की खबर ना है पुलिस स्टेशन का पोइ बाहर तुम काजा तो लंदो है तू मुझे खिलाफ गवाही दे मां तुझे होई होई मचाए छॾींदुसि
चरसर खान मां तोखे हिन जे करे घुरायो आहे त पाण हाशिम खान 100 एकड़ ज़मीन का मामूली ॻाल्हि कोन्हे इन जे बदिले में मूंखे छा मिलंदो हा तुंहिंजो सुवाल बि जाइज़ आहे हिन ॻाल्हि खां तूं बेफ़िक्र थी वञ बदिले में तोखे मां जेकॾहिं कराची वारी फैक्ट्री ॾियां त पोइ त हाशिम खान इहो सौदो मूंखे मंज़ूर आहे ईअं न त अॻिते हली मूंसां धोखो करी 100 एकड़ ज़मीन जे करे मूंखे वॾा रिक्स खणणा पवंदा थी सघे थो मुंहिंजा माण्हू बि मरी पवनि सर रिस्क त आहे पर 100 एकड़ ज़मीन जे बदिले 50 करोड़ जी फैक्ट्री त मिले थी न मां त पंहिंजे तर में घटि त न आहियां पर तव्हां बि हिन शहर जा डाउन आहियो पर कुझु त मूंखे बि सोचणो पवंदो सोची छा थियो यार जेकॾहिं तूं सोचींदे त इहो कमु असां ॿिए कंहिंखां बि वठी सघूं पोइ बि नॉमिनेट माण्हू ॿिया बि घणा आहिनि पोइ पछताईंदे हिन जे करे सुठो हिन में थी त असांजी कम में देरि न कर ऐं वधीक पाण सियाणो आहे ठीकु आहे पोइ हाशिम खान त पोइ इहो सौदो डन आहे लगो थी इश्क़ हिन वही में बची वई त नओं जाए है लगो थी इश्क़ हिन वही में बची वई त नओं जाए खई थी रेस के ज़िंदगी में खई थी रेस के ज़िंदगी में बची वई त इश्क़ हिन वही में बची वई त नओं जाए है लगो थी इश्क़ हिन वही में बाबा राजा बाबा राजा बाबा कौन है राजा कौन है तू चुप कर सरकार तव्हांजी वॾी महिरबानी मूं ताईं अन्न जो भरियल कंटेनर पुॼी वियो तव्हांजे अकाउंट में पैसा ट्रांसफर करे छॾिया मुखिया तव्हांजी वॾी महिरबानी ठीकु आहे अन्न जो ॿियो बि कंटेनर तव्हां वटि पुॼी वियो रियाज़ खान कलर जो छा थियो सर खान 100 बोरी कलर यूं तव्हांजे गाॾीअ में लोड करे मोकिले छॾी आहे शाम ताईं तव्हां वटि कलर पुॼी वेंदो रियाज़
कलर मोकिल फसल असल हथनि मूं थो वञे तुंहिंजो रोज़ जो आसरो आहे। ठीकु आहे सेठ रियाज़। दादा का अॼु हर हाल में शिकार करे पोइ हलंदासीं। अॼु तोखे शिकार करण जो तरीक़ो थो ॿुधायां। मोबाइल रखंदासीं रस्ते ते, जेको ॾिसंदो बीहंदो असां चढ़ी ईंदासीं। सर वो तो भॼी वियो। नवार वो भॼी वियो न छा थींदो? अरे अफ़सोस आहे तव्हांजी ज़िंदगीअ में जो क्राइम कदे मारिजी था वञो। जवादार लाश गाॾी में विझ, गाॾी कस्टडी में वठि। राजा सोची जा पियो हलाए गोली। हाँ राजा, गोली हलाए। हलाए गोली। हलाए गोली। वाह मुझा मालिक वाह, वाह जो तो मुझो नसीब बनायो आहे। मूं सजी ज़िंदगी ॿियनि औलाद के पढ़ायो ऐं नसीहतूं ॾींदो रहियुसि, पर अफ़सोस जो मूं पंहिंजी औलाद न सुधारे सघी। जे वञा थो ॿाहिरि कंहिं रस्ते सां त दुनिया वारा टोकूं था कनि। इहो थो वञे मास्तर अमजद जेको ॿियनि खे वसियतूं ॾींदो रहियो, अॼु उनजी औलाद नशे जे हालत में धुत लॻी पई आहे। मुंहिंजा पुट वाह, अॼु वाह जो तो मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजे रुतबे खे मान ॾिनो। अड़े तूं कहिड़ो नाफ़रमान पुट आहीं जो पंहिंजे पीउ जे मुंहं में सिगरेट जा धुआं थो आणी? शर्म नथो अचे? बाबा ये नशे तू पाण वटि रख, मैं नशे में हींअर बुर आहियां।
आशम खान ॿुधो त पंहिंजी फैक्ट्री में बगावत शुरू थी वई आहे। वो केरु आहे और कंहिंजी फिटी आहे जेको असांजे घाटे में थो पवे? आशम खान वो नओं लीडर मज़दूरनि जो। पर छो का वजह त हूंदी, उनजो दिमाग़ छो ख़राब थियो आख़िर? उनजे करे जो हुनखे असांजी असलियत जी ख़बर पइजी वई आहे। हू हिकु पाण खे ईमानदार त सम्झे। छो त असां फैक्ट्री जे आड़ में मंशियात जो कारोबार था कयूं, ईअं न? इन खसीस लीडर जे करे असां पंहिंजा कारोबार बंदि कंदासीं। न गौर कर, न इहो स्क्रीन ताईं गायब थी वेंदो, छो त हाशिम खान जो हथ जगन भरनि जा घोड़ा घोड़ाए छॾींदो आहे। कमदार खे ख़बर है हमीद जे न्यापो कयो अथई जान? उतार साईं नापो ॾेई आवां त पोइ अलाए छो देरि कई अथई। उतार साईं अची वियो हमीद। अस्सलाम वालेकुम रस साईं, खैर हुजे तव्हांजो? खैर बाबा खैर। बुढ़ा तोखे एॾी मस्ती थी वई आहे छा? एॾियूं तेरियूं थो करी? उतार साईं ज़मीनुनि जा कम कारियूं हुया, वांद काई घटि पई लॻे, इन करे देरि थी आहे, आईंदा न थींदो साईं। ठीकु आहे ठीकु आहे, मुंहिंजे कम जो छा कई? उतार साईं ॿोॾियुनि में तबाहियूं थी वयूं, माल हलिया विया, फसल हलिया विया। उतार साईं हींअर तव्हांजे कर्ज़ ॾियण लाइ मूं वटि हिकु रुपयो बि कोन्हे को। बुढ़ा पैसा न ॾेई त मां छा कयां? मां को तुंहिंजे ग़रीबत सां ॿधलु आहियां? मूंखे पंहिंजा पैसा खपनि, हिते जो हिते पैसा ॾे। गुस्ताखीअ जी माफ़ी बाबा, तव्हांखे रुपयो रुपयो ॾींदासीं, पाई पाई तव्हांजी ॾींदासीं, पर फ़िलहाल असांखे कुझु वक़्तु ॾियो बाबा। ठीकु आहे ठीकु आहे, मूंखे पंहिंजा पैसा खपनि। कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो, पर मूंखे यकदम पंहिंजा पैसा ॾे। हाणे हल विधुमि, जॾहिं सर सां जंहिंजो वेर हुनजे ज़िंदगीअ जो न आहे ख़ैर। राजा कहिड़ो सजन हुकुम आहे? चई त असां छोकिरी हिते खणी अचूं। न बाकर न, मां हुनजी मोहबत पंहिंजी मर्ज़ीअ सां हासिल कंदुसि। राजा चई त असां बि तुंहिंजी मदद कयूं। न राशिदा, इहो कमु मां अकेले ई कंदुसि। राजा जेकॾहिं हिन छोकिरी मां पत हासिल करणी अथई न, बदमाशी छॾणी पवंदई। त पोइ ईअं बि थी सघे थो, जेकॾहिं हिकु पासे ॾांहुं मोहबत मिली, ॿिए पासे हिन बदमाशीअ खे छॾणो ई पवंदो। कमदार अॼु भला ज़मीन जो चक्कर ॾेई अचूं। बोतारा साईं को भला गाड़ी तैयार कराए वठूं। कमदार तूं गाॾी तयारु कराए वठ, त मां कपिड़ा मटे वठां। ठीकु आहे रेसर, मां गाड़ी तैयार करे थो वठां। ठीकु आहे भला। कमदार यो मोर पखी मुझे जागीर में किया आयो आ? बोतारा साईं हमीद जी धीउ आहे। अच्छा कमदार हल त पोइ ॾिसूं। वॾेरा मुंहिंजो अॻु छा ॾिनो अथई? छा कॾहिं का औरत न ॾिठी अथई छा? छोकिरी औरत त ॾिठी अथमि, पर तो जहिड़ी हसीन कॾहिं बि कोन ॾिठी अथमि। वॾेरा
सफ़ा को बेशरम आहीं जो हरिन जे बचन में अखियूं तो विझी। छोरी छॾ पकाई के भोतार सां अख सां मिला। तू चुप कर गाढ़े बोड़ ते पलण वारा चिमचा। तेरे न के वडेरे जो फिक्र आहे तका इयाने दिस। शर्म कर कुछ छोरा, शर्म कर। छोची मुझे नाले के बदनाम कयो थी। बाबा मां फार्मा रंगा वतवा मुझे कुछ सोची तो नुआ गाली बनी। काश या चमाट मां तोखे नड पिड़ में हणा हा न त अज मुखे ये दी न दिसणा पवन हा। ए छाए राजा छो तो मुझे रास्तो रोकी, छो तो मुझे तू तंग करी। तू तो वैसी जानवर आई तो शराफत जी हद ही किरास करे छड़िया। हाँ तू बेन जी इज्जत सां खेडी सगी तो मां भी तुझे खौफ जी हद टोड़े चुकी आ तुझे सामने। अचे दी वठ पूरी कर पांजी हवस। अगते वध छो तुझा कदम उते ही बीह विया। मिटाए छॾ न पांजी गंदी सोच। वालेकुम सलाम भोतार बाबे जो खैर। बस हाणे बस घणी खुशामद न कर। दे खबर पोढ़ा तुझो छोरो किथे आ जो तू अकेलो पियो कम करी। भोतार गलती माफ़ी मूं पाण छोकिरो पढ़ण लाइ मोकिलियो आहे शहर। पोढ़ा तव्हां ठीको खण पंहिंजे औलाद खे पढ़ाइण जो। हेॾे ज़मीन जो कमु रहियो पिया इहो केरु कंदो? कमदार ज़मीन जो कमु त कयां पियो। अरे पोढ़ा बकवास बंद कर। ही बनीअ जो कमु तुंहिंजो पीउ कंदो। जे तो पंहिंजो छोरो शहर मां न मोटायो त मूंखां वधीक ॿियो तोखे ख़राब मिलंदो ई कोन। जंहिंजो चने सर सां वेर उन जे ज़िंदगीअ जो नाहे ख़ैर। समझी है न भोतार साईं छा चई? सुभाणे ताणी तुंहिंजो छोरो हिते हुजे हिते। भोतार मां पंहिंजे पुट खे कुझु पढ़ाइण थो चाहियां। तव्हांजी सॼी ज़िंदगी मां गुलामी ॾींदुसि। ओढ़ा न खपे तो हिक जी गुलामी पर तुंहिंजो सॼो खानदान गुलाम रहंदो। सुभाणे ताईं जे छोरो न आयो त तोसां बुरो असर थींदो। सुभाणे अची वञे ज़रूरी। वाह मुंहिंजा मौला वाह, छा असांजो नसीब तूं बणाए छॾियो आहे। ग़रीबी ऐं मिसकिनी जे तहत वॾेरनि जा ज़ुल्म असांखे बर्दाश्त करणा था पवनि। ए मुंहिंजा मौला अहिड़े ज़ालिम वॾेरनि जो ख़ात्मो छो नथो करी तूं?
सर राजा के आदो है। अच्छा तू है राजा राजा तुझे खिलाफ मोट कंप्लेन आई आ वो तो तू सारी बड़ी बदमाशी करी पियो यार तू कोठे न्याण खे कम करी पियो जुर्म कंदो अरे ये समझ मुझे अख में कंडो हूंदा मु तो इने करे घुरायो है जेके तू तेरा कब करी दो मारा सा बंद कर छॾ जेके कानून है मजाक समझदा आहिनि वो उन ला भुला है। सर राजा पैदाशी मुजरम ना है इनके बढ़ायो राजा बलाल कपूर तू सही पियो चई ही पैदाशी मुजरम ना है इनके मुजरम बढ़ायो है। राजा मस्तो के सुठे अफसर हैसियत सां चवां थो इन क्राइम में निकिरी उम्मीद आहे त उन क्राइम जी दुनिया में निकिरी वेंदी तो जिथे मुंहिंजी पोस्टिंग थींदी आहे उन इलाइक़े ॾोहारनि खे मां पहिरियां सम्झाईंदो आहियां अगरि जे हू मुंहिंजी ॻाल्हि न सम्झंदा आहिनि त पोइ मां कार्रवाई कंदो आहियां। कंदार ॾिना ॿिया हारी नज़र कोन था अचनि। भोतार साईं इहो मलूक चंड्रो गाब दो लुणई छॾा हिन जी बिस्तरी। अच्छा ये सामू वेठो आ अच भोतार मलूकड़े जी होॾे मगी त ॾिसो असली हेॾे अखी कोन थो खणे। मलूक ॾिसी कोन थो अंधो थी आई। भोतार गलती आई माफ़ी मां त हाणे ध्यानु कोन कयो। ध्यान कोन कई या तव्हांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। पर साईं ॿुधो कोन अथई मोचड़ो घटि आहे मानी हिननि खे ढव ते आहे। हाँ मुखे भी मना मोचड़े में हथ विझणो पवंदो। अरे मुंहिंजा तव्हां कर्ज़ी आहियो कर्ज़ी तव्हांखे एॾी लापरवाही न करणु घुर्जे। भोतार गलती आई माफ़ी आईंदा ईअं न थींदो। भोतार हुकुम कयो त ठोकियांसि ॿ टे बूट त खुलेसि दिमाग़। हा मलूक ॿुध के दुबारा अहिड़ी ग़लती कयई त मोचड़नि जा नूर विञाए छॾींदोसीं। ॾिसी छा थो निकिर ढाए था पेर। जंहिंजो चने सर सां वेर उनजे ज़िंदगीअ जो न आहे ख़ैर। ये मूंखे छा थी रहियो आहे जे माण्हू खां मां नफ़रत कयां थी उहो ई माण्हू मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं थो अचे। छा इहो प्यार त न आहे? मूंखे राजा जा ख़्वाब ऐं ख़्याल अचणु शुरू थी विया आहिनि। न न मूंखे हिकु बदमाश सां प्यार नथो थी सघे पर ॿिए पासे हुन जा ख़्वाब ऐं ख़्याल मूंखे हर वक़्तु सताए रहिया आहिनि। शायदि मां राजा जी ज़िंदगी में अचां ऐं हू बदिलजी वञे। जेकॾहिं ईअं थी वञे त पोइ छो न मूंखे राजा सां प्यार करणु खपे। राजा खे काथे बि ॻोल्हे हथ करे हुन सां सुभाणे ज़रूरु मिलंदसि। असां ग़रीबनि जे नसीब में ॾुख ऐं तकलीफ़ूं छो आहिनि। वॾेरे मुंहिंजी एॾी वॾी बेइज़ती कई जो मूंखां बर्दाश्त ई नथी थिए। ए मुंहिंजा मौला हिन वॾेरे खे को इबरतनाक मौत ॾे जीअं हिन ज़ालिम मां असांजी जिंद छुटे। ए मुंहिंजा मौला इन सदाउनि खे क़बूल कर या मूंखे मौत ॾे। उमेद आहे मौला तूं इहा दुआ क़बूल कंदे। जवान बब्बू घर जा त राजकुमार ले रहा है
सर नफरी तैयार क्या? हाँ नफरी गैप तैयार कर, गाड़ी गैप तैयार कर। यस सर। ठीक है, कौन सा लगी? अरे मूं ॿुधो आहे त तूं हिननि मज़दूरनि खे मुंहिंजे ख़िलाफ़ वर्गलाई थो। हाशिम खान, मूंखे तुंहिंजे असलियत जी ख़बर पइजी चुकी आहे। अरे छा मतिलबु आहे तुंहिंजो? छा थो चवणु चाहीं? तूं जेको फैक्ट्री जी आड़ में कमु करे रहियो आहीं, मां सभिनी खे ॿुधाईंदुसि। बस घणो ॻाल्हाए चुको आहीं। तूं मूंखे बदनाम कंदे, तूं ही फैक्ट्री बंदि कराईंदे, अरे ज़िंदा बचंदे। राणा अचे ईमान। सोराब मां लॻे खां वधीक थो लॻे। राणा ही पूरे 10 लख जो माल ॾेई। उहो त ठीकु आहे, पर चर्च सां गॾु ड्रग्स घणो आहे? ड्रग्स जूं 10 पूरियूं कई। सोराब अचे, ही पहिरें माल जी पेमेंट अथई, ॻणे वठ। राणा तो ते एतबार आहे। लेन देन जे मामले में हिसाब ज़रूरी आहे। ठीक है, यो माल महल सां विकिरो थी वञे। सोराब बेफ़िक्र थी वञ, अॾे खां पहुचण खां अॻु माल ख़तम थी थो वञे। ठीक है राणा, सुभाणे मिलंदासीं। ठीकु आहे। तूं मूंखे ॾिसी हैरान थी वई? छा पियो घुरे ॾिसी राजा? मां सोचा पियो त ही ख्वाब त न आहे। इहा हक़ीक़त आहे राजा। छा तोखे मूंखां ख़ौफ़ नथो थिए? न, हा, पर मूंखे तुंहिंजूं यादूं सताइनि थियूं। मुंहिंजी दिलि मूंखे मजबूर थी करे, पर छा तोखे मुंहिंजी दोस्ती क़बूल न आहे? सलाम वालेकुम रेसर। वालेकुम सलाम। वे बाबा वे। उतार साईं, तव्हांजे अॻियां असांजी कहिड़ी हैसियत आहे जो कुर्सियुनि ते वेहूं बाबा? चए न तूं वे, छॾ हाणे कावड़ खे। वे बाबा वे। उतार साईं, हुकुम कयो बाबा, खैर में नापो करे थो। छा हमीद, खैरी कमा खैरी कमा। असुल त मां तोखे पंहिंजे बराबरि थो करणु चाहियां। छा रेसर, मां तव्हांजो मतिलबु सम्झी न सघियुमि। मतिलबु सम्झी न सघे? मां तव्हां सां मिठी करणु थो चाहियां। साईं, ही तव्हां छा पिया चओ? हा चाचा, इहा सही ॻाल्हि आहे। जे मूं सां मिठी कंदे त मां तोखे सॼो कर्ज़ माफ़ करे छॾींदुसि ऐं 2-3 एकड़ ॿनीअ बि ॾेई छॾींदुसि। छा रेसर, मां एतिरो बेगैरत न आहियां जो पंहिंजे न्याणीअ जो संग तोखे कर्ज़ जे एवज़ में ॾियां। मां तुंहिंजो रुपयो ॾींदुसि, चाहे मूंखे पिनणो पियो न, पिनी बि तुंहिंजो मां कर्ज़ लाहींदुसि। अरे बाबा, एॾी कावड़ छो थो करीं? खैर आहे बाबा, एॾो गुस्सो न कर, मां मौज़ू ई मटायां थो। तूं वे वे बाबा वे। कमदार, चांहि खणी आ बाबा।
हामिद चांहि पी बाबा, छॾ कावड़ के चांहि पी। हामिद ॿ ॾींहं तोखे मोहलत ॾियां थो, तूं वञी सोच, तकड़ न आहे। त पोइ ठीकु आहे रेस, 2 ॾींहंनि खां 5 ॾींहं सोचे मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाए ॾींदुमि। राजा तूं अहिड़े हालनि में छो आहीं? मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजो पीछो छो कंदो आहीं? मूं वटि हिन सवाल जो को बि जवाबु न आहे। कुझु अहिड़ा किरदार हूंदा आहिनि जेके दिलि में नफ़रत पैदा कंदा आहिनि। मां तो वांगुरु समझदार त न आहियां, मूंखे छा करणु खपे? मूंखे अहिड़े किरदारनि खां नफ़रत हूंदी आहे जंहिंमें खून ख़राबा हुजनि। मां चाहियां थी न गुंडागर्दी खे छॾे शराफ़त जी ज़िंदगी गुज़ार। छा मुंहिंजे करे तूं सभु कुझु इहो न छॾींदे? अॼु मूं सां वाइदो कर त मां तुंहिंजे करे सभु कुझु छॾे ॾींदुसि। ये स्पीड में पियो अची। हाशिम खान जेको तूं कमु करे रहियो आहीं, बहितर इहो अथई पंहिंजा कमु बंदि करे छॾ। अरे तुंहिंजे ख़िलाफ़ मूंखे सबूत मिलियो त तुंहिंजे गिचे में कानून जो पटो विझी ॻोठ ऐं गलनि मां गेड़े खणी वेंदुसि। ॿुधार पर इहो मूंखे ॿुधाए त असांजो ॾोह कहिड़ो आहे। गौर खान अड़जाड़ न बणिज, मूंखे सभु ख़बर आहे त अमन शाह सां गॾु चोरीअ जी मोटरसाइकिलनि जा पुर्ज़ा भञा करे पंहिंजे गुदामनि में ग़लति जॻहियुनि ते विकिरो कयो था। पोइ जॾहिं तोखे सबूत हथ अचे न, होॾा रुख कजां, बिलाल पेर हटा। हाशिम खान जॾहिं खां वठी असांजे गैंग मां राजा निकिरी वियो आहे, तॾहिं खां वठी इहा पुलिस असां ॾांहुं रुख कयो आहे। हा गौर खान, मूंखे बि ईअं थो लॻे, पर शायदि कंहिंखे इहा ख़बर न आहे त हाशिम खान जो हथ चङनि भलनि जा गोॾा घुराए छॾींदो आहे। काशी ॾे ख़बर आहे? राणा मूं सॼो माल खपाए ॾे। अजय वठ ही माल 10 जॻहियुनि ते खपाइणो अथई। ऐं हा ख़्याल सां तो ते कंहिंजो शक न थिए। राणा मूं ते कंहिं शक ई न आहे। ॿुध समझी वए न? राणा समझी वियो। त पोइ तूं पेर हटा। डन 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 तो सा यारे आ धीरो डन 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 तो सा यारे आ हाणे पत करे छड़ तू जो ही आया धीरो डन 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 तो सा यारे आ दिल जो साईं तो तेराद थी जो बा मुझे हिन दिल जो साईं तो सा सिर लगे मुझो मुखे प्यारो तू आही तो सा सिर लगे मुझो मुखे प्यारो तू आही हाणे पत करे छड़ तू जो ही आया थी वियो डन 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 तो सा यारे आ थी वियो डन 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 तो सा यारे आ हाणे गॾु आहे
पिरी आहिनि मुंहिंजे जीअ में जायूं तुंहिंजे लाइ पिरी आहिनि मुंहिंजे जीअ में जायूं हाणे पत करे छॾ तुंहिंजो ई आहियां थी वियो डन 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 तोसां यारी आ थी वियो डन 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 तोसां यारी आ अमजद आपरी तुझो ऐं तुझो ई थी रहंदो अमजद आपरी तुझो ऐं तुझो ई थी रहंदो ओ सोहणा मुगेरी ही तोते कख न कोसंदो ओ सोहणा मुगेरी ही तोते कख न कोसंदो हाणे पत करे छॾ तुंहिंजो ई आहियां थी वियो डन 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 तोसां यारी आ थी वियो डन 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 तोसां यारी आ हाणे पत करे छॾ तुंहिंजो ई आहियां थी वियो डन 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 तोसां यारी आ राजा तू ही छा कयो तू पंहिंजो होलियो ई बदिलाए छॾी इश्क ई त मूंखे बदिलायो आहे कुंज जी मोहबत मूंखे घणो बदिलाए छॾियो हाणे मां रुॻो न आहियां बदिलियो तव्हां बि बदिल पाओ हाणे जुर्म जी दुनिया खां मूं कसम खणी छॾियो आहे छा ॿुधो आहे हाणे असां मां को बि जुर्म जी दुनिया में न वेंदो छा सम्झो आजा असां तोसां गॾु आहियूं जे चवंदे ईअं कंदासीं अजा असां पाण हिन जुर्म जी दुनिया मां निकिरण चाहियूं पिया सुठो पाण में लिखते हैं असांखे बि कढियो हा जुर्म जी दुनिया में वाक़ई बि कुझु कोन्हे को शराफ़त जी ज़िंदगी में घणो कुझु आहे अॻे त मूंखे हीअ दुनिया कान पई वणे ऐं हाणे हीअ दुनिया मूंखे तमामु घणी थी वणे हिन जे करे जो कूंज मुंहिंजी ज़िंदगी में आहे हलो घणियूं ॻाल्हियूं थियूं अचो हलो अचो अरे ही छा राजा तो हुलियो पंहिंजो ज़फ़ा ईअं चेंज करे छॾियो आहे हाशिम खान न हुलिया सां गॾु पंहिंजो इरादो ई बदिलाए छॾियो अथसि चए थो मां तव्हां सां कमु न कंदुसि जेकॾहिं राजा ॻाल्हि पैसनि जी आहे त न हाशिम खान पैसनि जी ॻाल्हि न आहे बल्कि मुंहिंजो ज़मीर मूंखे रोके थो मां हाणे शराफ़त जी ज़िंदगी जीअण थो चाहियां ऐं हिकु नंढिड़ो घर वसाए शादी करण थो चाहियां इहा त सुठी ॻाल्हि आहे शादी कर राजा पर धूम धमाकनि सां या ज़िंदगी में कंहिं शइ जी ज़रूरत पवे त मूं वटि हलियो अचिजा न हाशिम खान मूंखे हाणे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे मूंखे सभु कुझु मिली वियो आहे त पोइ मुंहिंजो राजा तोसां दुआऊं गॾु आहे हाशिम खान जेकॾहिं ईअं खिलाड़ी मैदान छॾींदा रहिया त असांजे कारोबार जो छा थींदो हाशिम खान पोइ तव्हांजो कारोबार ठप थी वेंदो ही पाण खे वॾो मोतबर थो सम्झे हिन जी औकात उन कतर जी कीड़े जी आहे जेको रहंदो त कतर में आहे पाण खे वॾो मोतबर सम्झंदो हाशिम खान जे हथ जगन भरन खे झुकाए छॾियो गुलबहार माल सॼो खपियो आहे अॼु शाम पेमेंट सोराब करणी आहे हा पाण हिन माल में थोरी आराम पई कई आहे अगरि जे हिन ॻाल्हि जी सोराब खे ख़बर पइजी वई त सोराब हाशिम खान खे ॿुधाईंदो पोइ हाशिम खान असांजी खल पुठियां त लाहे छॾींदो गुलबहार तूं अञा कचो खिलाड़ी तो राणे खे अञा सुञातो ई न आहे मां जेको कमु कंदो आहियां न उहो सोराब छापर मुंहिंजे माउ खे बि ख़बर न पवंदी राणा वरी बेहतियात ज़रूरी आहे दरिया में घिरण खां पोइ फिणगुण खां न हटिजिबो असांजो कमु पैसनि सां आहे हुको दुनिया तबाह थी वञे हूं बि जेको असां कमु करे रहिया आहियूं कानून जी नज़र में सख़्त जुर्म आहे
ज़िंदगी जो जवाना पुछे सभा राणा पाने पाने कानून हवाले कर न तो बेमौत मारे वेंदे। सूबेदार अब्दुल हकीम हिते अची ग़लती कई थई। राणा तो माशरे माल ख़राब कयो आहे सुठो ते खणी कर आयो ही त हाणे बची कोन वेंदे। ये तो मरी हो बस। राणा जे सिलेंडर करिया तो शायद बची वञी हा इन खां सुठो तव्हां महिनत मज़दूरी करे खाओ। जवाब मुंहिंजो लाश गाॾी में विझो। जा तूं असां खां हथियार हथनि मां फिटी करायो आहे पर जे अगरि को ॾुखियो वक़्तु अची वञे पोइ असां छा कंदासीं? हा कंदो अहिड़ो ॾींहुं कोन ईंदो छो जो मूं जंहिंसां कसम कयो आहे मां हथनि में हथियार न खणंदुसि। जेकॾहिं मां हथनि में हथियार नथो खणां तव्हांखे हथियार खणण जी इजाज़त कीअं ॾींदुसि? हा अगरि को ॾुखियो वक़्तु आयो बि सही पोइ हिन ॻाल्हि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। लाल हथियार खणण जी का बि ज़रूरत न आहे। राजा मुंहिंजे ई मोहबत तोखे एॾो बदिलाए छॾियो आहे जो तूं हाणे हथियार बि नथो खणी। मोहबत मूंखे बदिलायो न आहे बल्कि जानवर मां इंसान बणायो आहे। मां हाणे इंसान आहियां छो जो पहिरियां जानवर हुयुसि। यार राजा कोई जगह तुंहिंजी मर्ज़ी। हाँ राजा असां तोसां गॾु आहियूं ईअं तूं चवंदे ईअं ई थींदो। वाह मां मञा थो तुंहिंजी नाफ़रमानी मूं कई आहे। वाह छा पंहिंजी औलाद खे माफ़ न कंदे? छा पीउ खे पंहिंजी औलाद प्यारी न हूंदी आहे छा? इन जे करे तो ते मुंहिंजी कावड़ हुई छो जो पुट तूं रस्तो भुलिजी वियो हुए। हाँ बाबा तुझी नसीहत मुझे साम्हूं आई। हाँ बाबा तुझी नसीहतनि खां पोइ मां नशो पतो छॾे ॾिनो। हाँ पुट बाहूं न ॿधो अगरि जे तूं सुधरी वियो आहीं न इहा ई मुंहिंजे ज़िंदगी जी ख़ुशनसीबी आहे। जेकॾहिं तुंहिंजा पालतू कुत्ता दोबारा मूं तरफ़ आया त पोइ उन्हनि सां गॾु तुंहिंजो बि मौत थींदो। हाशिम खान राजा असांजे बंगले में अची असांखे धमकाए थो वञी ऐं असां हुनजो तमाशो ॾिसी चुप करे वेठा आहियूं। राजा जे लाइ हीअ धरती अहिड़ो ड्रामो कंदुसि जी हीअ दुनिया हुन जे लाइ दंग रहिजी वेंदी। चवण सां कुझु न थींदो। राजा जो ज़िंदा रहण असां लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे। हाशिम खान राजा खे जेतिरो जल्द थी सघे ख़तमु कजे। हा हाणे राजा त छा हुनजो वजूद ई ख़तम करे छॾींदासीं।
राजा तो ख़बर ना आहे अॼु मुंहिंजो जनम ॾींहुं आहे। न मूंखे त ख़बर न आहे। राजा ईअं सम्झ त असां ॿिन्ही जो जनम ॾींहुं आहे। तोखे ख़बर आहे जेका नई मोहबत थींदी आहे न उहा हिन जनम वांगुरु ई हूंदी आहे। राजा ॾिस तोखे मुंहिंजी मोहबत कीअं बदिलाए छॾियो। मां ख़ुदा खां दुआ कंदसि तूं हमेशह सुखियो रहीं। मूंखे छॾे न वञ जान, मां तोखां सवाइ हिन दुनिया में जीए कोन सघंदुसि, कोन जीए सघंदुसि तोखां सवाइ। राजा हाणे तूं ई मुंहिंजे लाइ सभु कुझु आहीं, मां सिर्फ़ु तोसां ई मोहबत कंदमि। वालेकुम अस्सलाम। मुतारे तव्हां हिते छो चया हमीद मुंहिंजे कम जी ॻाल्हि विसरी वई छा? हा मुतार साईं, मुंहिंजे न्याणीअ इनकार कयो आहे। इहो रिश्तो मां तोसां नथो करे सघां। वॾेरा मुंहिंजे रिश्ते जो न अॼु आसरो कजांइ न सुभाणे। छोकिरी मां तोसां न तुंहिंजे पीउ सां थो ॻाल्हायां। वॾेरा जे मक़सद जे लाइ न उहो मक़सद तुंहिंजो पूरो न थींदो। पोइ ॾिसजां त मुंहिंजो मक़सद कीअं थो पूरो थिए। ओढ़ा न त मूंखे कर्ज़ हिते जो हिते ॾे। मुतार साईं हिते जो हिते मां किथां कर्ज़ आणियां साईं? कुझु टाइम जी मूंखे मोहलत ॾियो। जॾहिं सरखान जो जंहिंसां वेर उन जे ज़िंदगीअ लॻाए खैर। जबल पहाड़ केॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे। छा आहे तो सभु कुझु मुंहिंजे लाइ कयो आहे? हा ही सभु कुझु मां तुंहिंजी मोहबत में पियो कयां। जॾहिं खां तूं मुंहिंजी ज़िंदगी में आई आहीं त हीअ दुनिया मूंखे ख़ूबसूरत पई लॻे। शायदि मुंहिंजी मोहबत तुंहिंजे नसीब में हुई राजा। मुंहिंजो नसीब केॾो न भलो आहे तो किथां खां किथे अची पुॼां। राजा मां सॼी ज़िंदगी तोसां गॾु गुज़ारणु चाहियां। जॾहिं बि तूं मूंसां मिलंदो आहे न राजा त मुंहिंजे दिलि खे सुकून मिलंदो आहे। असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे, हो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे। लखनि में दिलदार चूंडे खयो आहे, लखनि में दिलदार चूंडे खयो आहे। असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे, हो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे। मुझी दिल जो बादशाह हो, मुझी दिल जो बादशाह हो। हुस्न जो सरदार चूंडे खयो आहे, हुस्न जो सरदार चूंडे खयो आहे। असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे, हो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे। पसंद कयो मां पंहिंजो पाण आ,
पसंद कयो मां पंहिंजो पाण आ नारोहणी निर्वारो चूंडे खयो आ नारोहणी निर्वारो चूंडे खयो आ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ हो असां पंहिंजो यार चूंडे खयो आ गुलामो मरो जतो ई चवे गुलामो मरो जतो ई चवे सिक्की लधो प्यार चूंडे खयो आ सिक्की लधो प्यार चूंडे खयो आ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ हो असां पंहिंजो यार चूंडे खयो आ लखन में दिलदार चूंडे खयो आ लखन में दिलदार चूंडे खयो आ असां पंहिंजो यार चूंडे खयो आ हो असां पंहिंजो यार चूंडे खयो आ अचो आशमा खान अचो तुंहिंजे 100 एकड़ जे ज़मीन जा कागज़ मूं तयारु करे रखिया आहिनि कई छॾ सरकार मुक्त वादे जो पक्को न थे आशमा खान हिन एग्रीमेंट जे बदले में फैक्ट्री जा कागज़ ॾियो ॾकण छाजी आ मां तोखे 100 एकड़ जे बदले में 50 करोड़ जी फैक्ट्री जा कागज़ ॾियां थो हिन में जल्दी छाजी आ हिक हथ में ॾिजे ॿिए हथ में वठिजे त पोइ इंतज़ार छाजो आ सनेसर खान हू चवंदा आहिनि त तकड़ी कुती अंधा गुलर अरे इहो छा पियो ॻाल्हाई तो थी चले सरखान अञा तो में एतिरो दम न आहे जेको हाशिम खान जे माण्हुनि ते हथियार सिधा करे हाशिम खान तुंहिंजो इकबाल खान कहिड़ा लफ़्ज़ थो ॻाल्हाए तो त अञा कुझु ॾिठो ई न आहे उहो न कचो खिलाड़ी अञा त वधीक रंग ॾिसंदे हिन एग्रीमेंट जे बदले असां तोखे अहिड़ो इनाम ॾींदासीं त पोइ तुंहिंजी इहा बेसब्री मां हमेशह जे लाइ ख़तम थो कयां जरो दरअसल हिनखे चइबो थी बग़ावत हाशिम मूं त माण्हुनि सां धोखा कया तो मूं सां धोखो सही चवंदा आहिनि त जहिड़ो कंदे ओड़ो भरींदे ही छा मोतार खे कोली हणी छॾनि कमदार अचे वठी तुंहिंजे लाइ बि तोहफ़ो हाशिम खान जो हथ चङनि भलनि जा खोड़ाए ट्रेन अचे पई थी लागी तो मां पंहिंजे तकलीफ़ुनि मां दिलि छॾायां थो न हूंदुसि न ई हालातनि जा ॾुकसांदुसि आया राजा तेरी जिंदगी बचाने सां मता खुदा तुंहिंजा समूरा गुनाह माफ़ करे छॾे राजा सोची जा पियो वञ अॻिते हा यार राजा वञ राजा सोची जा पियो वञ अॻिते वञ यार वञ
पियो करी जिंदगी खां मायूस थी ख़ुदकशी पियो करी मां ख़ुदकशी मजबूरी ऐं लाचारी खां पियो कयां ख़ुदकशी इस्लाम में कुफुर आहे ऐं तूं कहिड़े तरह वञी रहियो आहे तूं ख़ुदकशी पियो करे हौसलो कर मां तोसां गॾु आहियां जेकॾहिं तोखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे त मां तुंहिंजी मदद कंदुसि पर ख़ुदा जे वास्ते चाचा ख़ुदकशी न कजांइ न कजां ख़ुदकशी तो मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं मां ही छा पियो कयां तूं न घबराए अच मूंसां मां तुंहिंजी मदद कंदुसि अच हाशिम खान को लगी हुई ने यो राजा तो के सिर्फ ट्रेलर ॾेखारियो आहे फिल्म त तूं हाणे अॻिते ॾिसंदी राजा ऋतु कारी हर नाग सां वेर पातो आहे हाण तुंहिंजो मौत भयानक मौत थींदो केरु कंहिंजो मौत बणबो इहो वक़्तु ई ॿुधाईंदो हाशिम खान तूं सिर्फ़ पंहिंजी बर्बादीअ जा ॾींहं ॾियण शुरू कर राजा मुंहिंजी तबाही कंदो तबाही जाने तो मुखां परे परे छो तो रही तो मूंखे जंहिं कसम खां आज़ादु कयो हाणे मां हुन मक़सद खे पूरो करण लाइ निकितो आहियां जेसीं ताईं मां हाशिम खान खे पंहिंजे अंजाम ताईं न पुॼाईंदुसि तेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि मां तोखे पंहिंजी कसम खां कोन थी रोकियां पर जेसि ताईं मां तोखे नथी ॾिसां न त मुंहिंजी दिलि उदास थी रहे तूं पंहिंजी दिलि खे एतिरो उदास न कर जेतिरी मोहबत तुंहिंजे दिलि में मूं लाइ आहे उन खां वधीक मुंहिंजी दिलि में मोहबत तुंहिंजे लाइ आहे वाकई मोहबत उहा शइ आहे जेका परे कंदड़नि खे वेझे कंदी आहे हाशिम खान राजा असांजे गाॾी ते पहिरियों हमिलो कयो हुन खां बाद फैक्ट्री ते हमिलो करे असांजी फैक्ट्री तबाह करे छॾी असांखे त हुन बर्बाद करे छॾियो गोरखान मां सोचियो बि कोन हो त राजा असांजो माण्हू थी करे असां सां ई बगावत कंदो हाणे ॿुधाईंदोमांसि त हाशिम खान सां बगावत करण जो अंजाम छा थींदो आहे हाशिम खान राजा जंहिं छोकिरी जे करे असांजी गैंग छॾियो आहे उन छोकिरी खे हिते अगवा करे खणी अचणो पवंदो पोइ ॾिस त राजा असांजे ॼार में कीअं नथो फासे ओए गोरखाने ने कम में देर न कर अॼु जो अॼु पंहिंजा हमरा वठी हिन छोकिरीअ खे हिते पहुचाए इहो कमु ज़रूरु कंदुमि इन जे महबूबा खे गहले खणी ईंदुमि पोइ ॾिस त इहो असां वटि कीअं थो पहुचे पोइ हिन कम में देर न कयो अॼु जो अॼु वञी हिन छोकिरीअ खे खंभे खे छो त हाशिम खान जो हथ चङनि भलनि जा गोॾा खोड़ाए छॾींदो आहे बाबू इते बैठो मां त घर थी तो ॻोल्हां
हाणे न थिया अरे रे शर्म न तो अचे तू मुझे फोन तो खसे तो खरना न कैसे लग रहा है जो सावणे तू गाला सियारो अचिया मुझे शादी करा अरे रे सुधरे नहीं अवल सुधर वो मां तो शादी कराई बहरहाल तू मुझे चवणे मतलब तू तो यहाँ नंढड़ो बारा ना बाबा तू नंढड़ो बारा मां तो बिल्कुल शादी कराई साल गुजरे तो वही नंढड़ो तो तेरो चला नंढड़ो अरे बाबा ही साल वियो क्यों इंदो वरी वरी जनवरी अगी जनवरी में मुझे वायदो तो के मागी जनवरी में न पने है ना ये बाबा छोकरी ताड़ी अथई भला भले आप बुधा थई ए पुत्र सफा के बाराड़ियों गाड़ियों तो करे तो के नगर में नौकरी वठी दीनी ना पो दिस त ये था तुझे लाए रिश्ता अचने बाबा मुझे तो लगे को तो शादी कराए दे वरी मेरे साल दे साल दो ये न कजा बा सियारो लो क्या होती तो हां हल घरे मेहमान आता है मेहमान ला हली चाय तैयार कराए मां बे बस बनी हो चकरणी ई जो तो अच्छा तो लो भाई करे ये न कर हलिया हाशिम खान एड़ी किरल हरकत करे सके तो वो यो कदे सोचो भी ना हो ओए हाशिम खान है आज तुझे जिंदगी जो आखिरी डी आए क्यों बोल दिया तो आज हाशिम खान दे जिंदगी जो आखिरी डी आए अचो वाह गौर खान वाह अज तो सफा कम वजाए करे आए वाह बिस त हाणे राजा असां ताईं कीअं थो पुॼे आपड़ा कर खबर तू राजा का थिया केड़ो राजा केड़ी खबर किथे आ राजा मुके का खबर काने का हां मन तुखे का खबर काने अरे तुझे दिया सा रोजाने चुगले इहा खबर पोए थी बाकी हाणे तुखे का खबर नाहे मां सच तो चवां हाशिम खान मुके का खबर काने बस कर गुस्ताख अड़े के वठी वनी रे कोठे में बंद कयो पाणे ही न तहन जी छोरी बुधाई दी अछड़ी तो बुधा तो जो आशिक का थिया मुखे काद खबर नाहे वाह मन पी वांगुर तो भी सियाणी है जेकरे पांजे प्यो जी जिंदगी प्यारी थी न तो ते नची ॾेखार हा हाशिम खान हिन छोरी खे त नचणो ई पवंदो छोरी जेकॾहिं नचंदी न त तुंहिंजे हिन पीउ जो ख़ैरु न थिए हा मां नचां ओए शुरू थी वई
के कुट्टी खणंदी आ तो वा शिकारनि जा घर ॻोल्हे हथ कंदी आ। अॼु तोखे मौत खणी आयो आ, मौत। चाचा के तबाह साल में जो खात्म हो गया। ये छतोड़े पे जहमत थई हराए गोली। तो समझी तो मुझो सब कुछ तबाह करे छड़ियो। इन छोरीअ जे चक्कर में तू पाण खे शराफत जी दुनिया में वठी वे। मुझो फैक्ट्रियों, मुझो गाड़ियों, मुझा साथी सब मारे खत्म करे छड़िया। हाणे ॿुधाए तोखे केर बचाईंदो। ॿुधो कोन अथई कुल नफ्स ज़ाइक़तुल मौत। अॼु तैयार थी वञ तोखे हाशिम खान मौत जो मज़ो चखाईंदुसि। राजा हाशिम खान के मारे छड़ियो। पापा जो पाण के कानून जे हवाले तो कया कौन जती भारत ते राजा मां तुंहिंजो इंतज़ार कंदसि। हाँ मुझे मां ज़रूर ईंदुसि। डन 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 तो सा यारे आ थीयो डन 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 तो सा यारे आ हाणे पक करे छड़ तू जो ही आया थीयो डन 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 तो सा यारे आ
दिल जो साईं तो ते राज थी जो बा मुझे हिन दिल जो साईं तो सा सिर लगे मुझो मुखे प्यारो तू आही तो सा सिर लगे मुझो मुखे प्यारो तू आही आने पक करे छड़ तू जो ही आया थी वियो डन 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 तो सा यारे आया